दोस्तों तव्हां सभिनी दोस्तनि खे उदासी टीवी यूट्यूब चैनल में खुश आमदीद। काफ़ी अरसे खां पोइ उदासी टीवी ते सिंधी नवां ड्रामा जेका अचण वारा आहिनि उन्हनि जी अपडेट असां स्टार्ट करे छॾी आहे। दोस्तों तव्हांखे मुबारकूं ऐं तव्हांखे मुबारकूं छा जूं आहिनि, मुबारकूं इन शइ जूं आहिनि दोस्तों, पंहिंजा वे ड्रामे जा अदाकारनि जी लिस्ट कुझु अची चुकी आहे, उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं अॼु हिन नंढिड़े वीडियो में। जेका तकरार ड्रामे जा शौक़ीन हुया उन्हनि जे लाइ बि ख़ुशख़बरी आहे। तकरार ड्रामे वारनि खे यानी सीज़न 2 मिलण वारो आहे। जी हाँ दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थी सघे ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा। हक़ीक़त पुछो दोस्तों, हिकु बहितरीनु अपडेट ॾियण वारो आहियां ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट नथा कयूं। दोस्तों पहिरियों त हलूं था तकरार ॾे। तकरार में काफ़ी दोस्त अञा बि कमेंट लिखनि था असांजे पुराणे वीडियोनि ते त तकरार अचे तकरार सीज़न 2 ड्रामो अचणु खपे। उन्हनि जे लाइ पहिरीं ख़ुशख़बरी मां ॾींदो हलां। पहिरीं ख़ुशख़बरी दोस्तों इहा आहे त उन्हनि जे लाइ सीज़न 2 यानी पंहिंजा वीर जेको ड्रामो अची रहियो आहे उहो सीज़न 2 आहे, सिर्फ़ु नालो चेंज आहे। जी हाँ दोस्तों, हिन में साॻिया ई अदाकार तव्हांखे मिलंदा। तव्हांखे हिन में जेको आहे सिजावल ख़ान, भावल ख़ान, हिन में तव्हांखे जेको आहे मीर बि नज़र ईंदो हिन ड्रामे में ॾिसण वटां ईंदो। मूसा जो बि हिन में जेको आहे न घणो इम्कानु आहे हूंदो। साईं निसार शाह जो बि इम्कानु आहे। असद कुरैशी जो बि इम्कानु आहे हिन ड्रामे में पंहिंजा वेरी में हूंदो। ख़ादिम खोखर यानी खूनी माण्हू बि तव्हांखे ॾिसण वटां मिली सघे थो पंहिंजा वेरी ड्रामे में। इन सां गॾोगॾु जेको फीमेल अदाकाराऊं आहिनि अक्सर जेको आहे न तव्हांखे शबाना बि नज़र ईंदी हिन ड्रामे में। हिन में इजाज़ मल्हा जो बि जेको चांस आहे पंहिंजा वेरी ड्रामे में। ऐं पंहिंजा वेरी ड्रामे में जेका मतिलबु तकरार ड्रामे में हुया अक्सर उहे हीरो तव्हांखे नज़र ईंदा। आज़म मैंगल जो बि वॾो चांस आहे हिन ड्रामे में। आज़म मैंगल हिकु ॿी ख़ुशख़बरी बि तव्हांखे ॾींदासीं। आज़म मैंगल जो ॿियो हिकु ड्रामो जेको अची रहियो आहे उन में आज़म मैंगल जो नालो सिलेक्ट थी चुको आहे पके तौर ते। अञा पंहिंजा वेरी में पक न आहे पर ॿिए ड्रामे में पको तौर ते थी चुको आहे। उनजो नालो आहे जिंदो। जी हाँ दोस्तों, जिंदो ड्रामो में आज़म मैंगल जी एंट्री थी चुकी आहे। उहा बि तव्हांखे अपडेट हिकिड़ी फ्री में ॾेई छॾीसीं विच में। हलूं था अॻिते। पंहिंजा बि ड्रामो दोस्तनि जा कमेंट मुंहिंजे जेको आहे न फस्ट चैनल ते अची रहिया आहिनि त ईंदो कॾहिं घड़ी इहे कमेंट अची रहिया आहिनि त तव्हांजी डेट ॿुधायो, कुझु ॿुधायो, केतिरे ॾींहंनि जे अंदरि अची वेंदो। अहम कमेंट तव्हांजा इहे आहिनि। इहो कमेंट तव्हांजो असां ॿुधाईंदासीं तव्हांखे इन वीडियो में। दोस्तों जेको आहे पंहिंजा बि ड्रामे खे कम से कम मां पहिरियों तव्हांखे ॿुधायो 2 महीना खां 2.5 महीना लॻंदा ऐं एतिरो वक़्तु ज़रूरु लॻंदो। पोइ ड्रामो ही तव्हां असांजे आॾो अची वेंदो ऐं छो त इनखे शूट थियण में टाइम लॻंदो, वरी इनखे जेको आहे फाइनल थियण में टाइम लॻंदो, वरी इन जी एडिटिंग थियणी आहे। 2 स्पेल पूरा कंदा इनखे, पहिरियों स्पेल वरी ॿियों स्पेल, पोइ इन जा टीज़र ईंदा 3-4 प्रोमो हलाईंदा। इन खां पोइ ड्रामो 3 स्पेल जीअं स्टार्ट थींदो शूटिंग ऐं पोइ पहिरें एपिसोड हेॾो हलाए छॾींदा पहिरें स्पेल जो। काफ़ी दोस्त चवनि था शूटिंग कोन थी हले जेको आहे वग़ैरह। दोस्तों इन ते एतबार न आहे। पहिरियों ई डेट ॾींदा आहिनि, डेट खां पोइ फ्री वेंदा आहिनि, वरी पोइना करे छॾींदा आहिनि। 17 अगस्त इन्हनि ॿुधायो हुयो, वरी जेको आहे थोरो पोइना कयो अथनि या न कयो अथनि। फ़िलहालु शूटिंग हलंदी बि हूंदी, छो त इन्हनि ते को एतबार तव्हां न कयो।